बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व अम्मल अक्स फनअनी बिही अन यतमस्सक अस्साइल बिअस्लिल मुअल्लिल अला वजहिन यकूनुल मुअल्लिल मुद्तर्रन इला वजहिल मुफारकति बैनल अस्ल वल फर्क व मिसालुहु अल हुलिय्य उइद्दत लिल इब्तिज़ाल फला यजिबु फ़ीहा ज़कात कसियाबिल बज़लत कुलना लौ कानल हुलिय्य बिमंज़िलति सियाब फला तजिबु ज़कात फ़ी हुलिय्यिर रिजाल कसियाबिल बज़लत। बहस इहो हली रहियो आहे त उहे 8 एतराज़ात जेकी मुअल्लिल या मुस्तदिल जे मथां थी सघनि था, उन्हनि मंझां 3 जो असां तफ़सीली बहस पुठियां पढ़ी आयासीं। बाक़ी बक़ाया सभिनी एतराज़नि जो अॼोके सबक़ में असां पढ़ंदासीं। चौथों नंबर जेका सूरत आहे उहा आहे अक्स जी, जेको मुअल्लिल या मुस्तदिल जे मथां एतराज़ थी सघे थो। उहो छा आहे? अक्स छा आहे? अक्स जी तारीफ़ कई आहे मुसन्निफ़। अक्स आहे त फनअनी बिही अन यतमस्सक अस्साइल बिअस्लिल मुअल्लिल अला वजहिन यकूनुल मुअल्लिल मुद्तर्रन इला वजहिल मुफारकत बैनल अस्ल वल फर्क। यानी कि मुअल्लिल मुस्तदिल हिक शइ खे मक़ीस अलह ते मक़ीस खे क़यास करे ऐं को मसलो अख़ज़ करे, माना हिक शइ असुल हुजे ॿी फ़र्क़। असुल यानी मक़ीस अलह ऐं फ़र्क़ यानी मक़ीस। त मुस्तदिल मक़ीस अलह ते क़यास करे मक़ीस मञा को मसलो मुस्तंबित कयो आहे, को दलील वरितो आहे, त साइल वरी को अहिड़ी का वजह थो ॿुधाए, अहिड़ी का इल्लत थो ॿुधाए जो मुस्तदिल मजबूर थी थो वञे त असुल ऐं फ़र्क़ जे दरमियान फ़र्क़ खे बयान करे। सम्झ में ॻाल्हि आई? मुस्तदिल दलील वठंदड़ असुल ऐं फ़र्क़ में असुल खां फ़र्क़ जे तरफ़ को दलील वठे थो त साइल का अहिड़ी वस्फ़ अहिड़ी इल्लत ॿुधाए थो जो मुस्तदिल इन ॻाल्हि ते मजबूर थी थो वञे त उहो असुल ऐं फ़र्क़ में फ़र्क़ बयान करे ऐं पंहिंजी ॻाल्हि खे वधीक सम्झाए। मिसाल इन जो इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमायो आहे त जेकी कंगण ज़ेवरात औरतुनि जा इस्तेमाल जा आहिनि, सोना ज़ेवरात जेकी औरतुनि जे इस्तेमाल जे लाइ आहिनि, उन्हनि जे मथां ज़कात नाहे। असां अहनाफ़ वटि उन्हनि जे मथां ज़कात आहे। ठीकु आहे। इमाम शाफ़ी फरमाए थो त औरतुनि जा उहे ज़ेवरात जेके उन्हनि जे इस्तेमाल में आहिनि, जीअं कननि जूं फुलियूं, नक जी फुली वग़ैरह, या ॿाहुनि में पाइण जे लाइ मुंडियूं वग़ैरह जेकी बि आहिनि, जेके औरतुनि जे इस्तेमाल जा ज़ेवरात आहिनि, उन्हनि में ज़कात नाहे। छो ज़कात नाहे? उन क़यास कयो आहे कपिड़नि जे मथां त जेके कपिड़ा माण्हू इस्तेमालु कंदो आहे, पाईंदो आहे, उन्हनि इस्तेमाल वारनि कपिड़नि ते ज़कात नाहे, त इस्तेमाल वारनि ज़ेवरनि ते बि ज़कात न थींदी। कपिड़ा आहिनि मक़ीस अलह, कपिड़नि ते क़यास कयो अथई ज़ेवरनि खे, त उन्हनि ज़ेवरनि ते बि ज़कात न थींदी। कपिड़ा थिया असुल, ज़ेवरा थिया फ़र्क़। कपिड़ा थिया मक़ीस अलह, ज़ेवरा थिया मक़ीस। इन्हनि ॿिन्हिनि में इल्लत कहिड़ी आहे? इल्लत आहे इस्तेमाल वारी। त इस्तेमाल वारी इल्लत कपिड़नि में मिले थी त कपिड़नि तो ज़कात माफ़ आहे। त साॻी इल्लत ज़ेवरात में बि मिले थी, औरत इहे ज़ेवर इस्तेमाल थी करे, सो उनजे करे इस्तेमाल वारनि ज़ेवरात जे मथां ज़कात न थींदी। हाणे इहो मुस्तदिल दलील वरितो असुल ऐं मुस्तदलील वरितो मक़ीस अलह ते क़यास कंदे मक़ीस मंझां, त उन ते ज़कात जे खां माफ़ करण जो हुकुम उन अख़ज़ कयो आहे। हाणे असां अहनाफ़ वरी का अहिड़ी इल्लत बयान था कयूं जो शाफ़ी मजबूर थी वेंदा त असुल ऐं फ़र्क़ जे दरमियान फ़र्क़ बयान करण ते।
असां चवंदासीं त अवां इहा त ॻाल्हि चयो त जेका शइ इस्तेमालु थींदी उन में ज़कात नाहे। त मर्द जा उहे ज़ेवर जेके मर्द पाए थो उन्हनि ते ज़कात आहे। हालांकि मर्द जेके कपिड़ा इस्तेमालु थो करे उन्हनि ते ज़कात नाहे। पर अगर उहे ज़ेवर मर्द पंहिंजे पाइण जे लाइ इस्तेमालु कनि, मसलन मर्द मुंडी ठाराई आहे सोनी पाइण जे लाइ, त उन ते ज़कात आहे। या उन लॉकेट वग़ैरह मर्द पातो आहे, गंजीरी जीअं आम माण्हू पाईंदा आहिनि सोनी, उनजे मथां ज़कात बि आहे। हालांकि मर्द जेके कपिड़ा पाए थो उनजे मथां ज़कात नाहे। त अवां जेका इहा इल्लत कढी आहे त जेका शइ इस्तेमालु कई थी वञे, इस्तेमालु वारी शइ ते ज़कात न थींदी, त मर्द बि ज़ेवर इस्तेमालु करे थो त उन ते ज़कात अवां वटि बि आहे। शाफ़ी फरमाईंदा त मर्द जेकी ज़ेवर इस्तेमालु करे थो उन्हनि ते ज़कात आहे। त इते ज़कात मर्द जे ज़ेवरनि ते बि न हुजणु घुरिजे, छो त मर्द जेको कपिड़ा इस्तेमालु करे थो उन्हनि ते बि ज़कात नाहे। त हाणे शाफ़ी मजबूर थी विया त उहे असुल ऐं फ़र्अ जे दरमियान फ़र्क़ु बयानु कनि। असुल छा आहे? कपिड़ा। फ़र्अ छा आहे? ज़ेवर। ठीकु आहे। शाफ़ी दलील वरितो त औरत जे ज़ेवर इस्तेमालु वारनि ज़ेवरनि ते ज़कात, हुननि क़यास कयो कपिड़नि ते। अहनाफ़ वरी अहिड़ी हिकिड़ी इल्लत ऐं वजह ॿुधाई आहे जेका इहा साॻी सिफ़त त मिले थी पर उनजे मथां उहो हुकुम लॻायो नथो वञे। जीअं मर्द ज़ेवर इस्तेमालु करे थो ऐं कपिड़ा बि इस्तेमालु करे थो, ज़ेवरनि ते ज़कात आहे, कपिड़नि ते ज़कात नाहे। इस्तेमालु त ॿई शयूं थियनि थियूं। त हाणे शाफ़ी चवंदा त असुल में इन्हनि ॿिन्ही शयुनि में फ़र्क़ु आहे। असुल में ऐं फ़र्अ में फ़र्क़ु आहे। उहो फ़र्क़ु कीअं आहे त कपिड़ा त मर्द जे लाइ पाइण जाइज़ आहिनि, उन जे करे उनजे मथां ज़कात आहे त नाहे। पर ज़ेवर मर्द खे पाइण जाइज़ न आहिनि। ज़ेवर मर्द पाए नथो सघे। मुंडी सोन जी मर्द पाए, लॉकेट सोन जो मर्द पाए नथो सघे, या वालियूं कन में मर्द सोन जूं पाए, त इहे मर्द जे लाइ जाइज़ ई न आहिनि। जॾहिं जाइज़ न आहिनि उन जे करे मर्द जे ज़ेवरनि ते ज़कात फ़र्ज़ आहे। ठीकु आहे। त शाफ़िन असुल खां फ़र्अ जे तरफ़ हिकिड़ो मसइलो कढियो। अहनाफ़ उन मंझि हिकिड़ी अहिड़ी इल्लत ॿुधाई जो शाफ़ी हाणे असुल ऐं फ़र्अ जे दरमियान फ़र्क़ु करण ते मजबूर थी विया। उन्हनि फ़र्क़ु बि बयानु कयो। इहो आहे अक्स। तर्जुमो कयो। व अमल अक्स, पर अक्स फनअनी, पोइ असां मुराद था वठूं बिही इन सां। हा ज़मीर मर्दे अक्स जे तरफ़ आहे। ऐं यतमस्सक साइल, ही त दलील वठे साइल बे असलिल मुअल्लिल, मुअल्लिल जे असुल सां, अला वजहिन, अहिड़े वजह ते त यकूनुल मुअल्लिल, थी पवे मुअल्लिल मुज़तरन, मजबूर, इला वजहिल मुफ़ारक़त बैनल अस्ल वल फ़र्अ, असुल ऐं फ़र्अ जे दरमियान फ़र्क़ु बयानु करण जे तरफ़। सम्झ में आयो? मिसाल इन जो अल हुलिय, ज़ेवरात ओ इद्दत जेकी तैयार कया विया आहिनि, लिल इब्तिज़ाल, इब्तिज़ाल बिमाना लिल इस्तेमाल, उहे ज़ेवरात जेकी तैयार कया विया आहिनि इस्तेमाल जे लाइ। फला यजिब फीहा ज़कात, पोइ नाहे वाजिब उन में ज़कात। कसियाबिल बज़लत, मिसाल इस्तेमाल थियण वारा कपड़ा। कुलना, इहो कंहिं चयो? इहो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह। कुलना था असां था चऊं, यानी अहनाफ़ बेतरीक़े अक्स जे असां चऊं था। कीअं त लव कानल होलियो बेमंज़िलत सियाब, जेकॾहिं हुजनि हा ज़ेवरात कपिड़नि जे दर्जे में। जीअं अवां कपिड़नि ते क़यास कयो आहे न ज़ेवरात जो, त जेकॾहिं ज़ेवरात कपिड़नि जे दर्जे में आहिनि त फला तजिबु ज़कात फ़ी हुलिय रिजाल, पोइ न वाजिब हुजणु घुरिजे ज़कात मर्द जे ज़ेवरनि में बि। अवां कपिड़नि ऐं ज़ेवरनि खे हिक ई दर्जे में शुमार कयो आहे त पोइ मर्द जे ज़ेवरनि में ऐं ज़कात छो था लाज़िम कयो? उते बि अव्हांखे लाज़िम करणु न घुरिजे। कपिड़नि वारे ज़िमरे में विझी करे उते बि अव्हां ज़कात माफ़ कयो, हालांकि उते मर्दनि जे ज़ेवरात में अव्हां ज़कात माफ़
पोइ इहो शाफ़ियुनि फ़र्क़ु बयानु कयो त मर्द जे लाइ ज़ेवर पाइणु हिलाल ई न आहिनि, जाइज़ ई न आहिनि, त पोइ हुन ते ज़कात माफ़ कीअं थी? इस्तेमाल वारियूं त शयूं मजबूरी आहे न उनमें, उन जे करे ज़कात उन्हनि तां माफ़ आहे, त इहो ज़रूरत आई आहे। पर मर्द खे ज़ेवर पाइणु ज़रूरत ई कोन्हे, त पोइ उहो फुज़ूल पाए थो, त उनजे करे उन मथां ज़कात बि थींदी। व अम्मा फ़सादुल वज़अ, चौथों हुयो अक्स, पंजों एतराज़ फ़सादुल वज़अ, माना वज़अ में फ़साद हुजे। फ़सादुल वज़अ छा आहे? फल मुराद बिही अन युजअल इल्लतु वस्फ़न ला युलीकु बिज़ालिकल हुक्म। फ़साद वज़अ माना बनावट में फ़साद हुजे, बनाइण में फ़साद हुजे। इन जी तारीफ़ मुसनिफ़ कई आहे त फ़साद वज़अ उनखे चइबो आहे, मुराद इन मज़ा अन युजअल इल्लतु वस्फ़न ला युलीकु बिज़ालिकल हुक्म, त हुकुम जे लाइ हुकुम में का इल्लत कढी वई, उन इल्लत में अहिड़ी वस्फ़ कढी वई आहे, हुकुम जे लाइ अहिड़ी इल्लत कढी वई आहे, या इल्लत जे लाइ अहिड़ी वस्फ़ बनाई वई आहे जेका हुकुम जे लाइक़ु नाहे। हिन काई मसइले में को हुकुम लगायो वियो आहे क़यास करे, त हुकुम जे लाइ इल्लत हुजणु ज़रूरी आहे न, पर इल्लत अहिड़ी शइ खे बनायो वियो आहे जेका इल्लत उन हुकुम जे मुनासिब ई नाहे, उन हुकुम जे लाइक़ ई नाहे, त पोइ साइल लाज़िमी सुवाल कंदो त अव्हां इनखे छो इल्लत बनायो आहे, हालांकि इहा इल्लत इन हुकुम जे मुनासिब नाहे। मिसाल इन जो तवजो हिन जो, अगरि जेकॾहिं ॿ आहिनि निकाह वारा, ज़ाल मुड़सान, मर्द औरत ॿ आहिनि, ॿई गैर मुस्लिम आहिनि, उन्हनि जो निकाह थियल आहे। हाणे उन्हनि में जा कंहिं हिकु इस्लाम आंदो, मर्द या औरत में जा केर बि मुस्लमान थी वियो, त इमाम शाफ़ी रहमत फरमाए थो त उन जो निकाह टुटी वेंदो, ऐं निकाह टुटण जी इल्लत कहिड़ी आहे? इस्लाम आणणु। इस्लाम आणण जे करे हाणे उन्हनि में जा उनजो निकाह टुटी वेंदो। सम्झ में आई ॻाल्हि? माना ॿ मर्द ऐं औरत आहिनि, उहे गैर मुस्लिम आहिनि, उन में जा मर्द इस्लाम क़बूल कयो या औरत इस्लाम क़बूल कयो, ॿिन्हिनि में जा कंहिं बि हिकु इस्लाम क़बूल कयो त उन ॿिन्ही जो निकाह टुटी वेंदो। छो निकाह टुटंदो? इमाम शाफ़ी फरमाए थो त उन्हनि ॿिन्हिनि मां हिकिड़े इस्लाम क़बूल कयो आहे, इस्लाम क़बूल करण जे करे निकाह टुटी वेंदो। निकाह जे मथां दीन तारी थियो आहे, दीन जारी थियो आहे, मुख़्तलिफ़ दीन, सो दीन जे इख़्तिलाफ़ जे करे निकाह ख़तम थी वेंदो। जहिड़े तरीक़े सां अगरि जेकॾहिं ज़ाल मुड़स में जा को हिकिड़ो शख़्स नऊज़ बिल्लाह मुर्तद थी वियो आहे, त उनजो निकाह बि ख़तम थी वेंदो, छो त उन दीन खां एराज़ कयो आहे। त अहिड़े तरीक़े सां अगरि जेकॾहिं ॿ शख़्स आहिनि, ज़ाल मुड़स आहिनि, उन्हनि में जा कंहिं बि हिकु इस्लाम आंदो त उनजो निकाह बि टुटी वेंदो। असां था चऊं त इन निकाह जे टुटण जे लाइ इहा अव्हां जेका इल्लत बनाई आहे, इस्लाम जो आणणु, इहा इल्लत बनाइणु इन हुकुम जे लाइक़ु नाहे। छो नाहे? त इस्लाम जेको हूंदो आहे उहो हक़नि जी हिफ़ाज़त कंदो आहे, उहो हुकूक जी हिफ़ाज़त कंदो आहे, उहो मालियत खे साबित कंदो आहे, मालनि जी हिफ़ाज़त कंदो आहे। अगरि जेकॾहिं केरु शख़्स दारुल हरब में आहे जिते काफ़रनि सां जंग थी रही आहे, अगरि उते बि केरु शख़्स इस्लाम आणे थो त हाणे उन शख़्स जो बि माल महफ़ूज़ आहे, उनजी जान बि महफ़ूज़ आहे। त निकाह बि त हिकिड़ी मिल्कियत आहे, मर्द उन औरत जो उज़्वे ख़ासि जो मालिक थी थो वञे, त इस्लाम आणण जे करे उनजी उहा मिल्कियत ख़तमु कीअं थी सघे? सो इहो जेको निकाह जे ख़तम थियण जी अव्हां जेका इल्लत बनाई आहे इस्लाम खे, इहा इल्लत बनाइणु मुनासिब इन हुकुम जे नाहे। असां चवंदासीं निकाह हिते टुटी वेंदो, पर उहो इन तरह सां त अगरि जेकॾहिं ज़ाल मुड़स जा ॿिन्ही में जा कंहिं हिकु इस्लाम आंदो आहे त असां वरी ॿिए ते इस्लाम पेश कंदासीं। मिसाल, औरत इस्लाम आंदो आहे, हाणे असां मर्द ते इस्लाम पेश कंदासीं,
त तूं बि इस्लाम खे क़बूल कर। अगर उन क़बूल कयो त ठीक आहे, निकाह बरक़रार रहंदो। अगर जेकॾहिं मर्द इस्लाम क़बूल न कयो त पोइ हाणे निकाह टुटी वेंदो। ऐं निकाह टुटण जी इल्लत इहा हूंदी त मर्द इस्लाम क़बूल नाहे कयो, मर्द जो इस्लाम खां इनकार थी वञणु, इहा निकाह जे टुटण जी इल्लत थींदी। असां इल्लत छा बनायोसीं? इस्लाम न हुजण खे। ऐं शाफ़ियुनि छा खे इल्लत बनायो? इस्लाम हुजण खे। त निकाह जे टुटण जी, मिल्कियत जे ख़त्म थियण जी इल्लत इस्लाम खे बनाइण इहो मुनासिब नाहे। सम्झ में ॻाल्हि आई? तर्जुमो व अम्मा फसादुल वज़अ, पर फसाद वज़अ फल मुराद बिही, पोइ मुराद इन मजा अन युजअल इल्लतु, अन युजअल इल्लतु ही त बनायो वञे इल्लत वस्फन, बस इल्लत खे अहिड़ी वस्फ जो ला युलीकु बिज़ालिकल हुक्म, न मुनासिब हुजे उन हुक्म सां। माना इल्लत अहिड़ी वस्फ खे बनायो वियो आहे जेका वस्फ उन हुक्म जे लाइ मुनासिब नाहे। मिसाल उन जो फी कौलहिम, उन्हनि जे कौल में, यानी शाफ़ियुनि जे कौल में, फी इस्लाम अहद ज़ौजैन, ज़ौजैन मञा कंहिं बि हिक जे इस्लाम आणण में इख्तिलाफ़ दीन, दीन जे मुख़्तलिफ़ हुजण में, तरअ अल निकाह, जेको जारी थियो आहे निकाह ते, फयुफ़्सिदुहु, पोइ फासिद थो करे उन्हीअ खे। छा थो फासिद करे उनखे? इख्तिलाफ़ दीन हुजण जो। त मसलन ज़ौजैन मञा को हिकु मुस्लमान थियो आहे त हाणे उनजो दीन मुख़्तलिफ़ थी वियो, त हाणे उहो निकाह खे फासिद करे छॾींदो इस्लाम आणण। का इर्तिदाद अहद ज़ौजैन, मिसाल मुर्तद थी वञणु ज़ौजैन मञा कंहिं हिक जो। मुर्तद ते क़यास कयो आहे शाफ़ियुनि इन मसइले खे। फ़इन्नहु, पोइ बेशक उन्हीअ, हू ज़मीर मुराद साइल आहे, साइल मुखालिफ़, जअल इस्लाम इल्लतन, बनायो आहे इस्लाम खे इल्लत, लिज़वालिल मिल्क, फ़इन्नहु हू ज़मीर मर्जी शाफ़ी जी तरफ़ है, ठीक है। पोइ बेशक उन्हनि शाफ़ियुनि बनायो आहे इस्लाम खे इल्लत लिज़वालिल मिल्क, मिल्कियत जे ज़ाइल हुजण जे वास्ते। कुलना, असां था चऊं त अल इस्लाम उहिद, इस्लाम जेको आहे इहो मारूफ़ आहे आसिमन लिल मिल्क, हिफ़ाज़त कंदड़ मिल्कियत जे वास्ते। फला यकून मुअस्सिरन, पोइ न हूंदो इहो असर अंदाज़ फी ज़वालिल मिल्क, मिल्कियत जे ज़ाइल हुजण में। इस्लाम मिल्कियत खे ज़ाइल नाहे कंदो, पर मिल्कियत खे साबित कंदो आहे। तो निकाह जी ख़त्म थियण जी इल्लत इस्लाम खे बनाइण इहो मुनासिब नाहे। व कज़ालिक फी मसअलत तौलिल हुर्रत, अन्नहु हुर्रुन क़ादिरुन अलन निकाह फला यजूज़ लहुल अमत, कमा लौ कानत तहतहु हुर्रतुन। इहो ॿियो मिसाल फसाद वज़अ जो, तवजह ॾियनि। इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो, जेको पुठियां में जो तफ़सील बहस असां पढ़ी आयासीं, त अहिड़ो मर्द जेको आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो, उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे। इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो। या अहिड़ो शख़्स जंहिंजे निकाह में आज़ाद औरत आहे, उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे। उनजी इल्लत छा आहे? इल्लत इहा आहे त उहो आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो, उन जे करे हाणे उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे। असां त वरी फसाद वज़अ, यानी उन असां इहो साबित कंदासीं त इन खे इल्लत बनाइण इन हुकुम जे लाइ इहो मुनासिब नाहे। इल्लत शाफ़ियुनि कहिड़ी बनाई आहे? त आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखणु। हुकुम छा आहे? त उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे। असां चवंदासीं बानीअ सां अदम जवाज़ निकाह जी इल्लत बनाइण आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत खे इहो मुनासिब नाहे। कीअं मुनासिब नाहे? त जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो, उहो त मतिलबु उहो अक़द जो मालिक थी थो वञे, उहो मिल्कियत जो मालिक थी वञे थो, उहो बासलाहियत आहे, उहो निकाह जी सलाहियत रखे थो। त जेको आज़ाद औरत सां निकाह जी सलाहियत रखे थो, अवां उनखे कीअं था इल्लत बनायूं त उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे। उहो त अञा बानीअ सां निकाह करे सघे थो जेको आज़ाद औरत सां निकाह जी सलाहियत कुदरत रखे थो।
सो आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत इन इल्लत खे बानीअ सां अदम जवाज़ निकाह जे लाइ हुकुम बनाइण इहो जाइज़ नाहे, इहो मुनासिब नाहे इन हुकुम जे लाइ इहा वस्फ़ बनाइण। ठीकु आहे। असां वटि जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो उहो बानीअ सां बि निकाह करे सघे थो। तर्जुमो कयो। वकज़ालिक अहिड़ी तरह फी मसअलत तौल हुर्रत, अहिड़ी तरह तौल हुर्रा वारे मसइले में, तौल माना कुदरत रखण निकाह ते, हुर्रत माना आज़ाद औरत सां, तौल हुर्रा वारे मसइले में त अन्नहु हुर्रुन त बेशक उहो शख़्स आज़ाद आहे, क़ादिरुन अलन निकाह जेको कुदरत रखंदड़ आहे आज़ाद औरत सां निकाह ते, फला यजूज़ लहुल अमतु को नाहे जाइज़ उन आज़ाद शख़्स जे लाइ अमत बानीअ सां निकाह करणु। कमा लव कानत जहिड़ी तरह जेकॾहिं हुजे तहत हू उन शख़्स जे हेठां हुर्रतुन का आज़ाद औरत, माना उहो कंहिं आज़ाद औरत सां पहिरियां ई निकाह करे छॾिया उन त हाणे उहो शाफ़नि वटि बानीअ सां निकाह करे नथो सघे। कुल न असां था चऊं त वस्फ़ कौन हू हुर्रन, इहा वस्फ़ त हुजण उन जो आज़ाद जेको कुदरत रखंदड़ आहे, यक्तज़ी इहा वस्फ़ त अञा बि चाहे थी छा के जवाज़न निकाह, निकाह जे जेको शख़्स निकाह जी कुदरत रखे थो त इहो निकाह ते क़ादिर हुजण, इहा अहिड़ी वस्फ़ आहे जेका निकाह जे जवाज़ खे चाहे थी। अवां वरी इन वस्फ़ खे अदम जवाज़ जे लाइ हुकुम जे लाइ साबित था कयो, तो इहो मुनासिब नाहे। त जेको शख़्स निकाह जी कुदरत रखे थो त उन जे लाइ अदम जवाज़ निकाह साबित करणु इहो मुनासिब इन वस्फ़ सां इहो मुनासिब नाहे। फला यकून मुअस्सिरन, पोइ न हूंदी इहा वस्फ़ मुअस्सिर फी अदम जवाज़, अदम जवाज़ में, जाइज़ न हुजण में। ठीक है। व अमन नफ्ज़, छहों एतराज़ नफ्ज़, नफ्ज़ जे तरीक़े सां भी मुअल्लिल ऐं मुस्तदिल जे मथां एतराज़ थी सघे थो। नफ्ज़ छा आहे? नफ्ज़ चइबो आहे वजूदुल इल्लत व तखल्लुफुल हुक्म, इल्लत जो मिलण ऐं हुकुम जो पोइते थी वञण। तवजो हेॾां। नफ्ज़ चइबो आहे यानी कि मुअल्लिल मुस्तदिल का इल्लत कढी को हिकु हुकुम साबित कयो आहे। हाणे उहा इल्लत ॿिए मसइले में मिले थी पर मुअल्लिल मुस्तदिल उन जॻह ते हुकुम खे साबित नथो करे, माना हिकु जॻह ते हुकुम साबित कयो अथई हिकु इल्लत सां, उहा इल्लत वरी ॿी जॻह ते मिले थी त उन जॻह ते मुअल्लिल मुस्तदिल उन हुकुम खे साबित नथो करे, इनखे चइबो आहे नफ्ज़। त इहो बातिल आहे, छो त जंहिं इल्लत जे ज़रिए हिकु जॻह ते हुकुम साबित कयो वियो, अगरि उहा इल्लत कंहिं ॿी जॻह ते मिले त उते बि हुकुम साबित थी वेंदो। लेकिन मुअल्लिल मुस्तदिल जॾहिं ॿी जॻह ते हुकुम खे साबित नथो करे त इहो बातिल थी वेंदो। नफ्ज़ खे दलील बनाइण, अहिड़े तरीक़े सां दलील बनाइण। मिसाल हिन जो ॾिसो, तारीफ़ सम्झ में अची वई न नफ्ज़ जी। मिसाल हिन जो मा युकाल अल वुज़ू तहारतुन फयुश्तरतु लहु नियत कतयम्मुम। इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो तयम्मुम भी पाकाई आहे, वुज़ू भी पाकाई आहे। जहिड़े तरीक़े सां तयम्मुम में नियत शर्त आहे त वुज़ू में भी नियत शर्त थींदी, छो त वुज़ू में भी साॻी वस्फ़ आहे कहिड़ी? पाकाई वारी, ऐं तयम्मुम में भी साॻी वस्फ़ आहे कहिड़ी? पाकाई वारी। तयम्मुम आहे मकीस अलॻि, वुज़ू आहे मकीस। इमाम शाफ़ी वुज़ूअ खे क़यास कयो आहे तयम्मुम जे मथां, त मकीस अलॻि में नियत ज़रूरी आहे त मकीस में भी नियत ज़रूरी थींदी। माना जिते भी पाकाई वारी वस्फ़ मिलंदी उते नियत ज़रूरी आहे। त हाणे असां इमाम शाफ़ी अलैहि रहमत ते इहो एतिराज़ कंदासीं, इहो सवाल कंदासीं त अव्हां इहा वस्फ़ बयानु कई आहे त जिथे भी पाकाई वारी वस्फ़ मिलंदी उन जॻह ते नियत जो शर्त लॻायो वेंदो। असां अव्हां खे कुझु अहिड़ा मिसाल ॾियूं था जिथे इहा वस्फ़ त मिले थी पर उते अव्हां भी नियत जो शर्त नथा लॻायो।
मिसाल केरु शख्स को थांव धोए थो, थांव खे पाक थो करे, या कोई शख्स कपड़ा धोए थो, कपड़नि खे पाक थो करे, त थांवनि जे पाक करण में ऐं कपड़नि जे पाक करण में इमाम शाफ़ी वटि बि नियत ज़रूरी नाहे। हालांकि तहारत वारी वस्फ़ इते बि मिले थी, माना थांव खे बि पाक करणो आहे, कपड़नि खे बि वस्फ़ मिले थी, पर उते अमी हुकुम नथा लॻायो नियत जे शर्त हुजण जो। त इन जगह ते वस्फ़ मिली अवां हुकुम न लॻायो, उन जे करे इहो अवां जो दलील वठणु बातिल थी वेंदो। कहिड़ो? त वुज़ूअ में नियत जो शर्त हुजणु। छो त हिते वस्फ़ मिली अवां हुकुम न लॻायो, छो त क़यास लाइ त इहो ज़रूरी आहे न त मुअल्लिल मुस्तदिल हिकिड़ी इल्लत बनाए को अगरि हुकुम साबित कयो आहे, अगरि उहा इल्लत ॿी जॻह ते मिले थी त उते बि उहो साॻियो हुकुम उनखे साबित करिणो पवंदो, पर हिते अमी हुकुम साबित नथा कयो त मतिलबु इहो दलील वठणु बातिल आहे। व अमन नक़्ज़, पर नक़्ज़ फमिस्ल, पोइ उनजो मिसाल मां युकाल चयो थो वञे अल वुज़ू तहारतुन, वुज़ू पाकाई आहे, फयश्तरितु लहु नियत, पोइ शर्त आहे उन जे वास्ते नियत, क तयम्मुम मिसल तयम्मुम वांगुरु। कुलना असां था चऊं त यनकुज़, इन में नक़्ज़ वार थो थिए, बेग़स्ल सौब, कपड़नि जे धोअण सां, वल अना, ऐं थांव जे धोअण सां। उन्हनि में त अवां शर्त कोन था लॻायो नियत जो, हालांकि हिते वस्फ़ बि मिले थी। सतों एतिराज़, व अमल मुआरज़त, मुआरज़ा, मुआरज़ा जी तारीफ़ इहा आहे त मुअल्लिल ऐं मुस्तदिल हिकिड़ो दलील वठी को हुकुम साबित कयो आहे, त मुखालिफ़ उन जे हुकुम ते वरी को ॿियो अहिड़ो दलील पेश थो करे, ॿियो को अहिड़ो दलील पेश थो करे जो उन जो हुकुम उहो ख़तम थी थो वञे। तआरुज़ में, मुआरज़े में ऐं मुनाक़िज़ा में फ़र्क़ु इहो आहे त जेको तआरुज़ आहे न, उहो उन मंझि जेको असां पुठियां पढ़ियासीं मुनाक़िज़ा, उन मंझि दलील ई बातिल थी वेंदो आहे। ऐं हाणे जेको पढ़ंदासीं मुआरज़ा, उन में दलील बातिल न थींदो आहे, उन जे दलील ते उहो ॻाल्हि ई न कंदो आहे, पर उहो उन खां ख़ारिजी को ॿियो दलील वठंदो आहे। फ़र्क़ु सम्झ में आयो? मुआरज़ा ऐं मुनाक़िज़ा में, मुनाक़िज़ा में असां जेकी मिसाल पढ़ियोसीं उन में उन जो दलील ई बातिल थी पियो वञे, पर मुआरज़ा में उन जो दलील ते उहो नज़र ई न आहे विझंदो, पर ॿियो को ख़ारिजी दलील उहो आणींदो आहे, त उहो अहिड़ो मज़बूत दलील हूंदो आहे जो उन जंहिं शइ खे दलील बनायो हुयो उहो दलील असर ख़तम थी वेंदो। मिसाल उन जो मा युक़ाल अल मसहु रुकनुन फिल वुज़ू फल युसन्न तस्लीसुहु अल गस्ल। इमाम शाफ़ी अलैहि रहमत तवज्जो न कयो, इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त वुज़ू जे रुकननि मंझां हिकिड़ो रुकन मसह बि आहे। जहिड़े तरीक़े सां वुज़ू जे तमामु रुकननि में तस्लीस सुन्नत आहे, अहिड़े तरीक़े सां मसह में बि तस्लीस सुन्नत थींदी। पुठियां बि इहा ॻाल्हि पढ़ियासीं। जहिड़े तरीक़े सां वुज़ू जा ॿिया रुकन आहिनि उन्हनि में तस्लीस सुन्नत आहे, त मसह में बि तस्लीस सुन्नत थींदी, छो त मसह बि वुज़ू जो हिकिड़ो रुकन आहे। हाणे असां हाणे हीअ आहे मुआरज़ा, मुआरज़ा में उन जे दलील खे न आहे ॾिठो वेंदो, पर ॿियो दलील पेश कयो वेंदो आहे, जो ॿिए दलील पेश करण सां हुन जेको दलील पेश कयो आहे न मुअल्लिल मुस्तदिल, त उन जो दलील असर ख़तम थी वेंदो आहे। मिसाल इन जो असां हाणे चवंदासीं, असां चवंदासीं मसह रुकन आहे, फला या सुन्नो, पोइ न थींदी सुन्नत उन में तस्लीस का मसइल खुफ़ व तयम्मुम। असां था चऊं था मसह बि वुज़ू जो हिकिड़ो रुकन आहे ऐं मसह में तस्लीस हूंदी ई नाहे। कीअं नाहे हूंदी? मिसाल अगरि कंहिं शख़्स खे मोज़ा पातल आहे, हाणे उहो वुज़ू थो करे, त मोज़नि ते घणा चकर मसह करण जे लाइ शर्त आहे? हिकु चकर मसह शर्त आहे न। अहिड़े तरीक़े सां अगरि को शख़्स तयम्मुम थो करे त तयम्मुम में मसह कई वेंदी आहे हथनि ते, चहिरे ते, ॿाहुनि ते, ठीकु आहे। त उन्हनि में घणा चकर मसह करणु शर्त आहे? हिकिड़ो चकर मसह करणु शर्त आहे। त मसह जेको रुकन आहे उन में तस्लीस सुन्नत ई न आहे, उन में तस्लीस शर्त ई न आहे। उन में जेको शर्त आहे, घणा दफ़ा शर्त आहे? सुन्नत हिकिड़ो दफ़ो।
तो मसा वारे में जीअं मसलन तयम्मुम आहे, तयम्मुम में बि तसलीस न आहे, हिकु दफ़ो ई मसा कई वेंदी आहे। मौज़न में बि तसलीस न आहे, हिकु दफ़ो मसा कई वेंदी आहे। त मथे जी मसा में बि तसलीस न थींदी, पर हिकु दफ़ो मसा कयो वेंदो। तर्जुमो सम्झ में आई ॻाल्हि? फमिस्लु पोइ मिसाल मां युकाल वो चयो तो वञे त अल मसा रुकुन, मसा हिकिड़ो रुकुन आहे वुज़ू में। फल युसन पो सुन्नत थींदी तसलीस हु तसलीस हुजण उन में, 3 दफ़ा करण उन के। कल गस्ल मिसल धोअण जे, ॿिया जेके उज़वा धोता था वञनि उन में तसलीस आहे वुज़ू में। मसलन चेहरे के 3 दफ़ा धोतो तो वञे, बाहुनि के 3 दफ़ा धोतो तो वञे, त अहिड़े तरीक़े सां हिन में बि तसलीस थींदी। इमाम शाफ़ी थो फरमाए। असां चयोसीं अल मसा रुकुन, मसा जेको रुकुन आहे वुज़ू में, फला या सन्नु पो न सुन्नत थींदी तसलीस हुजण उन जो। मिसाल जीअं मसा का मसहिल खुफ़े, मिसाल जीअं मौज़न ते मसा करण, व तयम्मुम में ऐं तयम्मुम में मसा करण। मुसनफ़ पोइ ते बयान कयो हुयो त एतिरा टोटल क़यास जे मथां वारिद थींदा उहे 8 हूंदा, पर हिन किताब में 7 बयान कया आहिनि, हिकिड़े खे उन रहाए छॾियो आहे। त इन जा मुख़्तलिफ़ वजह उलमान बयान कया आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त थी सघे थो मुसनफ़ बयान कयो हुजे पर कातिब खां लिखण में रहिजी वियो हुजे, उन लिखियो न हुजे। ऐं जेकॾहिं ईअं न हुजे पर मुसनफ़ बयान कयो आहे त मुसनफ़ इन खे क़यास जे पुठे सबक़ में क़यास मुत्तहिद फिल जिन्स इते बयान करे आयो आहे। सो इहा साॻी ॻाल्हि आहे। अगरि क़यास मुत्तहिद फिल जिन्स असां जेको पुठियां पढ़ियोसीं, अगरि उनखे माण्हू ॾिसंदो त पोइ इहो एतिरा सम्झ में अची वेंदो, माना वरी उनखे दुबारा लिखण जे लाइ मुसनफ़ उनखे बयान नाहे कयो।